पाकिस्तान यूनाइटेड इरिगेशन एम्प्लॉइज़ फेडरेशन एडिशनल जनरल सेक्रेटरी खादिम हुसैन खोसो पाकिस्तान जे दौरे जे सिलसिले में कोयटा पहुतो, जिते पाकिस्तान कैनाल लेबर यूनियन CBA बलोचिस्तान समेत आल फेडरेशन जे मरकजी चेयरमैन मोहम्मद उमर जतकवासा, चेयरमैन हाजी बशीर अहमद खान, खैरुद्दीन काकड़, शाहजहान अयूबी ऐं ॿियनि सूबाई उहिदेदारनि पुरजोश इस्तक़बाल कयो। जंहिं बाद हंगामी गॾिजाणी कई वई। सखर मां जारी कयल बयान मूजिब गॾिजाणी खे ख़िताब कंदे खादिम हुसैन खोसो चयो त आपाशी मुलाज़िम रात ॾींहुं महिनत करे ज़राइत खे हथी वठाइण लाइ आबादगारनि खे पाणी फ़राहमी करे थो, पर उन बावजूद खेनि घुर्बल हक़ नथा मिलनि। आपाशी मुलाज़िमनि ज़राइत खे हथी ॾियारण में करंगे जी हॾी वारी हैसियत रखे थो।